अस्सलाम वालेकुम। मिशन वडी न्यूज़ नेटवर्क में भलीकार ख़बरों असां शेयर कंदा हलूं बरसात जे हवाले सां। जिते बरसात पूरे मुल्क में तबाही मचाए छॾी आहे, उते यूसी मिशन जी आवाम लाइ बरसात ज़हमत बणिजी वई। बिजली जा मुख़्तलिफ़ पोल किरी पिया, जॾहिं त मुख़्तलिफ़ घिटियुनि तोड़े रस्तनि ते पाणी जमा थियल आहे। उन हवाले सां बलदियाती इलेक्शन में हिसो वठंदड़ मिशन वडी यूसी ते आज़ाद राजूनी इताद जी टीम पारां बर वक़्तु इमदादी सरगर्मियूं शुरू कयूं वयूं। पहिरें मरहले में बिजली जा पोल बहाल कराया विया। ॿिए मरहले में मुख़्तलिफ़ घिटियुनि तोड़े पहाड़नि में थियल जमा पाणी खारिज कयो वियो, जॾहिं त मिशन वडी जे मेन रोड तां ट्रैक्टरनि जी कीड़ुनि ज़रिए सफ़ाई कराई वई आहे, जॾहिं त मिशन वडी जी आवाम पारां कम खे साराहियो वियो आहे ऐं मुबारकबाद पिणु ॾिनी वई आहे। जॾहिं त यूसी मिशन वडी ते बीठल ॿियनि पैनलनि पारां को बि अमली क़दम न खयो वियो, जंहिंजे करे अवाम पारां कावड़ जो इज़हार कयो वियो।